नाज़रीन खे आगाह कई इमरान खान लॉन्ग मार्च न कंदो। गुज़िरियल मार्चनि ऐं धरणनि जो नतीजो इमरान खान जे साम्हूं आहे। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त इमरान खान पूरी ताक़त सां हुकूमत कई, हाणे दोखो ॾियण लाइ बेइख्तियारी जो ड्रामो पियो करे। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त इमरान खान एॾो कमज़ोर ऐं बेइख्तियार हुयो त खेसि हुकूमत करण जो को इख्तियार ई न हुयो। वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह जो चवण त इमरान खान पंहिंजी समूरी तवानाई अपोज़िशन ते कूड़ा केस ठाहिण लाइ इस्तेमालु कई। सैयद खुर्शीद अहमद शाह जो चवण हुयो त इमरान खान पंहिंजी समूरी तवानाई अॻूणी हुकूमत ते ज़ाया कई। इमरान खान एॾो कमज़ोर ऐं बेइख्तियार हुयो त खेसि हुकूमत करण जो को बि इख्तियार ई न हुयो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त इमरान खान पंहिंजी समूरी तवानाई अपोज़िशन ते कूड़ा केस ठाहिण लाइ इस्तेमालु कई। नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जो चवणु आहे त इमरान खान लॉन्ग मार्च न कंदो। गुज़िरियल मार्चनि ऐं धरणनि जो नतीजो इमरान खान जे साम्हूं आहे। इमरान खान पूरी ताक़त सां हुकूमत कई, हाणे धोखो ॾियण लाइ बेइख्तियारी जो ड्रामो करे रहियो आहे। खुर्शीद शाह चयो त इमरान खान एतिरो कमज़ोर ऐं बेइख्तियार हो, खेसि हुकूमत करण जो को बि अख़्तियार न हो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त इमरान खान पंहिंजी समूरी तवानाई अपोज़िशन ते कूड़ा केस ठाहिण लाइ इस्तेमालु कई।